सॼी सिंध जी टंडो जाम में भी सकावती रंग झलकी पिया। वडेरा शाही नामंजूर के सरेट रैलियूं कढी वयूं। प्रेस क्लब आॾो मुख्य तकरीब कोठाई वई। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थईं मूजिब सकावती ॾियारे ते सॼी सिंध जी टंडो जाम में भी सकावती रंग निखरी पिया। हर तरफ़ अजरक टोपियूं पेरे रैलियूं कढी वयूं। काज़मी आउस्ताद सिद्ध कलेरी इताद पारां अनवर कलेरी सैयद हैदर शाह नेक मोहम्मद कलेरी अब्दुल रहमान पवर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। मीर कॉलोनी मां सोहेल भुट्टो ऐं ॿियनि अॻवाननि रैली कढी वई। उन खां अलावा टंडोजाम या आसपास के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पिणु रैलियूं कढी वयूं जेके टंडोजाम प्रेस क्लब पहुतियूं जिथे सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। सकावती ॾियारे ते ख़ैबर जुमा शेवक ऐं ॿियनि ॻोठनि जे अॻवाननि पीपल्स पार्टी जे MLA मखदूम जमील ज़मात जे ज़िले कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह सां उॾेरोलाल में मुलाक़ात कई। उन मौक़े ते हुननि खे सिंधी कल्चर ॾियारे ते सिंध जी सकावत लुंगियूं अजरक ऐं गुलनि जा हार पाराए सकावती ॾियारे जी मुबारकबाद पेश कई।